अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा हाला मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण, शराब भउ ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, ढ हलाई मेड जुञ सिराब। पान नंबर 66। जॾहिं उहो मोमिन बादशाह वटि पहुतो त उन जे छोकिरे जी हालत ख़राब थी रही हुई। ईअं जो मौत उन जे गिचीअ ताईं पहुची चुको हुयो। बादशाह उन्हनि माण्हुनि तरफ़ तवजो कोन ॾिनो। घणी मुदत खां पोइ जॾहिं बादशाह खे पुट जे ग़म मां फ़ुर्सत मिली त ईअं थियो त उन मोमिन खां हज़रत इलियास जे बारे में पुछियो। उन चयो मूंखे हज़रत इलियास कोन मिलियो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम उन खां पोइ जबल तां हेठि आयो। 1 साल ताईं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम बिन मत्तीअ जे घर में पोशीदा रहियो। 1 साल ताईं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम बिन मत्तीअ जे घर में पोशीदा रहियो। ऐं जॾहिं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जॾहिं पैदा थियो त हज़रत इलियास वापसि जबल ते हलियो वियो ऐं संदसि जॻहि ते रही पियो। संदसि जॻहि जेका हुई उन ते रही पियो। उन जे वञण खां पोइ थोरे अरसे खां पोइ माउ हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन जो खीरु छॾे ॾिनो त उहो फोट थी वियो। त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन फोट थी वियो उन जे माउ खे ॾाढो सदमो पहुतो। इहा हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन ॻोल्हण जबल ते वई। ईअं थियो घणी महिनत खां पोइ हज़रत इलियास अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी ऐं पंहिंजे पुट जो कसद बयानु कयो ऐं चयो ख़ुदा मूंखे इल्हाम कयो त तोखां तव्हां वटि अचां। ईअं जो तव्हांखे उन जे बरगाह में शफ़ी करार ॾियां जे तो हिनखे ज़िंदह करी। ईअं जो मूं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन खे उन ई हाल में रखियो आहे। उन जी मरण जी ख़बर मूं कंहिंखे बि कोन ॾिनी आहे। हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन पुछियो तुंहिंजे पुट खे मरे घणा ॾींहं थिया आहिनि। ईअं जो हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन जे माउ चयो त 7 ॾींहं थिया आहिनि। ईअं जो हज़रत इलियास अलैहिस्सलाम 7 ॾींहंनि खां पोइ हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन जे घर पहुतो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम बारगाह इलाहीअ में दुआ जे लाइ हथ मथे कया। ईअं जो दुआ में चयो ख़ुदा वंदा आलम तुंहिंजी कुदरत कामिला सां हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे ज़िंदह करियो। ईअं थियो पोइ हज़रत इलियास अलैहिस्सलाम वापसि उन जॻहि ते वियो हलियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी उमिरि 40 साल हुई ऐं संदसि क़ौम ते मबूस थियो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन घरां वापसि वियो त 7 सालनि खां पोइ हज़रत इलियास जिन ते वही कयो जो चाहीं इहो घुर त तोखे ॾियां। ईअं थियो हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन चयो परवरदिगार तुंहिंजे करे ई मुंहिंजा दुश्मन आहिनि। ईअं थियो बनी इसराईल मूंखे अज़ियतूं ॾिनियूं आहिनि। ईअं थियो ऐं तुंहिंजे सबब जे करे उन्हनि खे दुश्मन रखांदो। वही चयो जेको तूं चाहीं इहो तोखे अता करियूं। हज़रत इलियास फरमायो मुंहिंजा पालण वारा हज़रत इलियास जिन खे खण। ईअं थियो ख़ुदा वही कई ऐं इलियास हीउ मौक़ियो कोन्हे हिन ज़मीन में अहले ज़मीन खे ख़ाली कोन कंदुसि। अॼु ज़मीन जो क़याम तुंहिंजे सबब जे करे आहे। ईअं थियो ऐं हर ज़माने में मुंहिंजो हिकु ख़लीफ़ो ज़मीन ते हुअणु घुरिजे। ईअं थियो पोइ ॿियो सुवालु कर। हज़रत इलियास जिन फरमायो ख़ुदा वंदा मुंहिंजो इंतकाम हिननि खां वठि 7 सालनि ताईं पाणी न वसाए मगर जेसीं ताईं आउं हिफ़ाज़त करियां। ईअं थियो हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन जे उन बददुआ खां पोइ मींहुं कोन वसियो ऐं बनी इसराईल में कहत थी वियो।